जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं ॾहरकीअ जे सरकारी अस्पताल में, जिथे पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबनि जी मनता लाइ OPD बंदि कई हुई आहे। परे परे खां आयल जेके मरीज़ आहिनि उहे सख़्तु परेशान बणियल आहिनि। अचो त पैरामेडिकल स्टाफ वारनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं जंहिं लाइ हिन OPD बंदि करे छॾी आहे। असांजो कोविड-19 जो जेको रिस्क अलाउंस ॾिनो वियो हो, टोटल हेठें स्टाफ के 17,000 रुपया ऐं मथे स्टाफ के डॉक्टर्स के 35,000 रुपया जेको हिकदमि बंदि कयो वियो आहे। जॾहिं त कोरोना जूं टेस्टूं हलनि थियूं ऐं कोरोना जॾहिं पॉजिटिव अचनि था त कहिड़े सूरत में असांजो कोरोना जो जेको अलाउंस रिस्क अलाउंस जेको आहे उहो बंदि कयो आहे। लिहाज़ा उहो हिकदमि बहाल कयो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में जीअं अॼु असांखे ग्रैंड हेल्थ अलायंस खां हुकुम मिलियो आहे, उन जो हिकिड़ी कड़ी आहे ॾेरकी हॉस्पिटल, उहा बि असां बंदि कई आहे। इंशाअल्लाह जेतिरे ताईं असांजा मुतालबा न मञिया वेंदा एतिरे ताईं हड़ताल जारी रहंदी। मुतालबो इहो फस्ट ऑल इहो आहे त असांजो जेको हाई रिस्क अलाउंस आहे जेको उहो असांखे मिले पियो, जेको गवर्नमेंट जी हिकु यानी कि नाअहली सम्झूं, जंहिंमें असांखे इन्हनि खे ॾियणो त असांखे असल में जेको हुयो मार्च खां हुयो, उहो मार्च बि असांजो हो 3 महीना खाई आहे ऐं बाद में असांखे हिननि 3 महीना जेको आहे उहो बाद में ॾिनो हुननि, उहो बि एट अ टाइम हिननि बंदि करे छॾियो आहे। जॾहिं त हू चवनि था पिया त असांजी कोरोना हिन टाइम ख़तमु आहे, हू ख़तमु असांजे लाइ सिर्फ़ु पैरामेडिक्स लाइ कयो वञे थो पियो। जेको फस्ट लाइन ते हिन टाइम जेको आहे पैरामेडिक्स हुजे ऐं डॉक्टर्स हुजे, उहो हिन टाइम जेको आहे पंहिंजी रिस्क ते जेको आहे पंहिंजी ज़िंदगी दाव लॻाए करे ऐं हू पंहिंजी मरीज़नि जी ख़िदमत करणु चाहे थो पियो। असां हिन टाइम मुतालबो कयूं था पिया गवर्नमेंट खां, महिरबानी करे असां 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे। असांखे 3 ॾींहंनि में असांजा मुतालबा बहाल न कया विया। असांजो ॿियो मूव हूंदो सिंध असेंबली कराची में। जो पहिरियों रिस्क अलाउंस जो मुतालबो आहे जेको हिन हफ़्ते लेटर कढी बंदि कयो वियो आहे बग़ैर कंहिं वजह के। जेकॾहिं रिस्क अलाउंस बंदि कयो आहे त पोइ कोरोना बि ख़तमु आहे। असांजो जेकॾहिं कोरोना ख़तमु आहे त असां कोरोना जो बिल्कुलु टोटल हॉस्पिटल जो बाइकाट कयूं था। पहिरें त पूरे पाकिस्तान में 3 सूबनि खे रिस्क अलाउंस ॾिनो वञे थो। असां सिंध वारनि कहिड़ो ॾोह कयो आहे? हर दफ़ा सिंध वारनि सां ज़्यादती थी रही। सिर्फ़ु रिस्क अलाउंस जे करे न, ॿिया बि काफ़ी असांजा जेका मुतालबा आहिनि, सर्विस स्ट्रक्चर आहे ऐं टाइम स्केल आहे जेको पोइ ॿिनि सूबनि खे ॾियो वञे थो, पर सिंध वारनि खे नथो ॾिनो वञे। असांजो इहो मुतालबो आहे, महिरबानी करे असांजो रिस्क अलाउंस बहाल कयो वञे। जी नाज़रीन, पैरामेडिकल स्टाफ ॾहरकी वारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो इहो चवणु आहे त हुकूमत पारां जेको असांखे रिस्क कोरोना दौरान रिस्क अलाउंस ॾिनो पियो वियो त उहो फौरी तौर ते अचानक जेको आहे उन्हनि बंदि करे छॾियो आहे। पर हिन वक़्तु बि कोरोना जी सूरत हाल आहे। पैरामेडिकल जेको स्टाफ आहे उहो कोरोना जी सूरत हाल में फ्रंट लाइन ते हो, पर हिननि जो इहो चवणु आहे त हुकूमत असां सां नाजाइज़ी करे जेको असांजो रिस्क अलाउंस आहे उहो बंदि करे छॾियो आहे। हिननि जो इहो चवणु आहे त जेसिताईं असांखे रिस्क अलाउंस न ॾिनो वेंदो तेसिताईं OPD जो बाइकाट थींदो। ॿी सूरत में असीं सिंध असेंबली आॾो एहतजाजी धरणो हणंदासीं। कैमरामैन वाशू राम सां गॾु आज़म सोहरियाणी, टाइम न्यूज़, ॾहरकी।